अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आऊँ मारवी तरीन शामिल क्यों हिम्मत हेडलाइंस। चौमासी बरसातन जी सिंधु दरिया तोड़े नैन में 4 सिंधु नदी जे कच्ची जे पट्टी में केतराई गोट पानी हेठि अची विया। बलूचिस्तान से मोल नई वही अचण बाद जलमक्सी में गोट पानी सिंध जे हदन में दाख़िल थी वञण लॻो। पानी जो वेकरो 1.5 लाख क्यूसेक ताईं पहुची वियो। मोल नई जो 7 फुट 2 इंच पानी सिंध बलूचिस्तान सरहदन वटां गुज़रण लॻो। शिदातकोट भरिसां बचावबंद जे ओभर वारा केतराई गोट पानी हेठि अची विया। हज़ारे माण्हू फासी पिया। खाधे पीते जी शयुनि ऐं दवाउनि जी खोट पैदा थी वई। बलूचिस्तान जी उतरनि इलाइक़नि में लगातार बरसातनि सबब आयल बोट सबब कोयटा ज़ियारत शाराई केतिरनि हंधनि ते बुॾी वई। केतिरियूं गाॾियूं फासी पयूं। ज़ियारत खां ईंदड़ वींदड़ सिया मुश्किलातुनि जे घर चढ़ी विया। लैंडस्लाइडिंग सबब हरनाई कोयटा शारे ते गाॾियुनि जी अच वञ बंद। पाक अफगान बॉर्डर बाब दोस्ती बि बंद। पाक ईरान रेलवे रोड जो राब्तो बि कटिजी वियो। सिंध बलूचिस्तान खे मिलाईंदड़ पुस्ता शिदातकोट M8 क़ौमी शाहरा बि ख़राब मौसम सबब बंद। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु जलमक्सी पहुची बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वठी रहियो आहे। वज़ीर आज़म हेलीकॉप्टर ज़रिए जलमक्सी में लैंड करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ MPA तारिक मक्सी नादिर मक्सी आमिर मक्सी सां गॾिजी बोर्ड जी सूरत हाल जो जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म जी आमद खां अॻु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। वॾे वज़ीर मादली शाह पारां मंझि रण जो दौरो। वॾे वज़ीर बोर्ड सूरत हाल जो जाइज़ो वरितो। आपाशी खाते पारां वॾे वज़ीर मादली शाह खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त मंझि रण में बलूचिस्तान मां ईंदड़ पाणी बि दाख़िल थींदो आहे। बरसाती पाणी सरवन जे 6 ॻोठनि में दाख़िल थियो। बरसाती पाणी सबब 65 घरनि खे नुक़सान पहुतो। वफ़ाक़ी काबीना लग्जरी ऐं गैर ज़रूरी शयुनि जी आमदनी वापार ते लागू पाबंदी हटाइण जी मंजूरी ॾई छॾी। ज़रीन मौसम वफ़ाक़ी काबीना खे सर्कुलेशन ज़रिए काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी मंजूरी वरिती वई। वफ़ाक़ी काबीना पारां इक़्तिसादी राब्ता कमेटी जे फ़ैसिलनि जी तौसीक़ कई वई। गाॾियुनि मोबाइल ऐं घरेलू इस्तेमाल वारियुनि शयुनि जी आमदनी वापार ते पाबंदी बरक़रार रहंदी। PTI चेयरमैन इमरान खान के वॾो अदालती रिलीफ। 5 साल जे मुचलकन एवज़ इमरान खान जे लॉक मार्च दौरान भनग्राह समेत 10 केसनि में ज़मानत मंजूर। इमरान खान इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जज अदालत में सख़्त पेरे हेठि पेश। इमरान खान पारां बाबर रेवान वकील तौर पेश थियो। अदालत 5,000 जे मुचलकन एवज़ इमरान खान जूं 10 केसनि में ज़मानतूं मंजूर करे छॾियूं। मनी लॉन्ड्री केस में अदालत फर्द जुर्म लागू करण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज खे 7 सेप्टेम्बर ते तलब करे वरितो। लाहौर जी अदालत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿिनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्री केस जी लाहौर जी अदालत में ॿुधणी दौरान शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज पारां हाज़िरी खां 1 ॾींहं जी छूट जी दरख़्वास्त। हमज़ा शहबाज जे वकील संदसि मेडिकल रिपोर्टूं अदालत में पेश कयूं। शहबाज शरीफ जे वकील चयो त शहबाज शरीफ गुज़िरियल राति इस्लामाबाद खां लाहौर अचिणो हो, पर मौसम जी ख़राबी सबब खेसि सफ़र करण खां रोकियो वियो। ॿुधणी दौरान इफ़ाई इश्तिहारी जवाबदार सलेमान शहबाज जी मिल्कियतुनि जो रिकॉर्ड ऐं शरीक जवाबदार मक़सूद जे मौत जो सर्टिफिकेट अदालत में पेश कयो वियो। अदालत शहबाज शरीफ हमज़ा शहबाज खे फर्द जुर्म लाइ तलब कंदे केस जी ॿुधणी 7 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। मुस्लिम लीग नून पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड खे अदालत में चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट में दाख़िल पिटीशन में नए चूंडियल स्पीकर समेत ॿिनि खे धुर बणायो वियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान अता तारड़ चयो आहे त पंजाब असेंबली जे स्पीकर जी चूंड में धांधली थी आहे। पंजाब असेंबली जे स्पीकर वारी चूंड कलदम करार ॾिनी वञे। अता तारड़ मौजूदु हू पंहिंजे हक़ लाइ लाहौर हाई कोर्ट ईंदा। हीअ रुॻो 4 ॾींहनि जी हुकूमत आहे। काफ लीग PTI खे हाई चेक करे वरितो आहे।
बिलावल भुट्टो ज़रदारी पढ़ी पॉलिसी बाबत इमरान खान जूं दावाउं तॾिच जूं बिलावल भुट्टो चयो आहे त पढ़ी पॉलिसी कमज़ोर थियण वारनि इमरान खान जी दावाउनि में का बि सदाकत नाहे। हू माण्हुनि जे लाइ इक़्तिसादी मौक़ा ॻोल्हण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। अमेरिका समेत समूरनि मुल्कनि सां मुआशी लाॻापनि खे हथी ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान खान पंहिंजी हुकूमत में अमेरिका सां लाॻापा ठाहिण जी कोशिश कई, लाॻापा बणाइण में नाकाम रहियो त हुन में संदसि कहिड़ो ॾोह आहे। मुल्क में महांगाई की शरह 37.6% ताईं पहुंची वई। शुमारियात खाते मौसूब एक हफ़्ते अंदर महांगाई की शरह रिकॉर्ड 3.68% वधी आहे। दालूं, गोश्त, टमाटा, LPG के घरेलू सिलेंडर समेत आम वापे के 30 ज़रूरी शयुनि जे अघनि में वाध आई आहे। आम वापे के 7 शयुनि जे अघनि में हफ़्ते अंदर घटिताई आई आहे। कोरोना की वबा वधीक पिंजरनि खां हयाती खसे वरिती। सिज क़ौमी इदारे एनआईएस मौसूब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में 605 नवां केस साम्हूं आया। मुल्क में हाकारी केसनि की शरह 3.15% रही। एनआईएस मौसूब मुल्क में इलाज हेठि 176 मरीज़नि की हालत गंठी चुकी आहे। कराची के गासीगोट में गड़बड़ाहट खिलाफ एहतजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई। पुलिस एहतजाज कंदड़नि जी कैम्प पटे छॾी। चकरियूं पुलिस जी शैलिंग ऐं लठबाज़ी में केतिरा ई ज़ख़्मी थी पिया। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त वॾो वज़ीर मादली शाह नोटिस वठी खेनि इंसाफ़ फ़राहम करे। आई जैकबाबाद में बदनाम लोहारी लाल मीर कुलवाणी जगराणी मुबैना मुकाबले में माची वियो। SSP जैकबाबाद डॉक्टर सुमेर चना मौजूद जैकबाबाद भरिसां मोलादा थाणे जे हद में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुबैना मुक़ाबलो थी पियो। गोली लॻण करे लाल मीर कुलवाणी जगराणी माची वियो। संदसि कब्ज़े मां 1 क्लाशनकोफ ख़त कई वई आहे।